किताब नूर यकीन वारे लिखियो आहे त मदीने शरीफ में हिकिड़ो माण्हू हुयो जेको नात पढ़ंदो, आवाज़ ॾाढो मिठो हो, महबूब जी नात पढ़ंदो, हज़रत अबू बकर हज़रत उमर जे शान में मनक़बत पढ़ंदो हो, हबीबन जे शान में, खुलफाए राशिदीन जे शान में मनक़बतूं पढ़ंदो हुयो। हिकिड़ो माण्हू हो राफ़िदी, सम्झो था न, 3 यारनि सां दुश्मनी, हे वरी ॿियो तबिको, हिकिड़े खे मञनि बाक़ी 3 खे न मञनि, पर अहले सुन्नत वारा हबीबन जा हड़ यार मञंदा आहिनि। हिक सीने में रख प्यारन जी, महबूब जे चैनी यारन जी, हिक सीने में हुयो साईं सां गॾु गार अंदर, उहो आशिक सुणो सिद्दीक़ अकबर, अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर, अॼु ताईं बि जंहिंखे ताग नबीअ जे निज़ारन जी, सिक सीने में रख प्यारन जी। सुभान अल्लाह। हिकिड़ो दावत करे वठी मुंहिंजे घर में महफ़िल नात हलंदे, हाज़िर हलंदे, मुंहिंजो कमु इहो आहे, घर वठी वियुसि, उते चई त हा तूं आहीं न जेको अबू बकर ऐं उमर जे शान में पढ़ंदो आहीं मौलूद, अॼु तोखे हिन जी ख़बर ॾियांसि। हिन जा हथ पेर ॿधी ऐं हिन जी ज़बान कटी, ज़बान वढे छॾी, न इहा तो वटि ज़बान हूंदी न तूं अबू बकर ऐं उमर जे शान में मनक़बतूं पढ़ंदो। ज़बान वढिजी वई, चई त मां घर न वियुसि, जीअं ज़बान कटी सिधो गुंबद ख़दरा थी, महबूबन जे रोज़े अतहर ते जारी मुबारक जे साम्हूं बि हाणे ज़बान कोन्हे जो ॻाल्हायां, दाह ॾियां, फरियाद कीअं कयां, बसि दिलि में मुंहिंजा सुहिणा, अॼु मुंहिंजी ज़बान वढिजी वई, तुंहिंजी नात कीअं पढ़ंदुसि, तुंहिंजे अबू बकर ऐं उमर जी मनक़बत कीअं पढ़ंदुसि, दिलि में दाह पियो ॾियां, अखियुनि मां नीर वहनि पिया, रोंदे रोंदे सजड़ा कंदे कंदे ईअं सम्झ में ॼण मुंहिंजे दिलि ते शफ़क़त जो हथ घुमी वियो, दिलि खे इत्मीनान मिली वियो। जेॾी महिल घर मोटी आयुसि, कंहिंसां ॻाल्हि न कयमि त मूंसां छा गुज़रियो आहे, कंहिंसां ख़बर न कयमि, सुम्ही पियुसि, अञा अखि लॻी आहे त मदीने वारे जो दीदार नसीब थी। साईं फरमाइनि था तुंहिंजी ज़बान कटी अथनि, अर्ज़ कयमि हाओ या रसूल अल्लाह, तव्हां ॼाणो था। साईं फरमाइनि था इफ्तहफाक, पंहिंजो वात खोल, वात खोलियुमि त ओ मुंहिंजी वढियल ज़बान हबीबन जे हथ में हुई, उहा ज़बान रखे पंहिंजी लुआब लॻायूं, पंहिंजी पाक पिक मुबारक लॻायूं, मुंहिंजी ज़बान जहिड़ी सलामत। फरमाइनि था हाणे वञ मुंहिंजूं नातूं पढ़, मुंहिंजे अबू बकर ऐं उमर जो शान वञी ॻाए। अख खुली वई त सुभान अल्लाह, ज़बान सही सलामत आहे ऐं घर सॼो मुश्क जी ख़ुशबू सां सुराहो लॻो पियो। सुभान अल्लाह। हाँ अॼु बि मुंहिंजा सुहिणा हबीब वो फैज़ ॾियनि वेठा, करम कनि वेठा, पर को सटण वारो हुजे, को दर्द जी दाह करण वारो हुजे। मुंहिंजी किश्ती किनारे ते लॻायो या रसूल अल्लाह, मुंहिंजी वैरान वसतीअ खे वसायो या रसूल अल्लाह, मुंहिंजी वैरान वसतीअ खे वसायो या रसूल अल्लाह। जॾहिं 2 ॾींहं गुज़रिया त उहो माण्हू जे मुंहिंजी ज़बान कटी न, हुन जा पुट मूंखे हरम में मिलिया, मूंखे चऊं त असांजे घर में महफ़िल हलंदे, मूं चयो हलंदुसि, छो न हलंदुसि, मुंहिंजो कमु ई इहो आहे। कि मूं दिलि में सोचियो अल्लाह करे मां वञा हिननि वटि, ख़ुदा करे वरी मुंहिंजी ज़बान वढनि, वरी हबीबन जो दीदार नसीब थी वञे, जो बहानो थिए महबूबन जी ज़ियारत नसीब थिए। मुंहिंजी वॾी इज़त कयूं, एतिराम कयूं, गज़ल पढ़ियमि, मौलूद पढ़ियमि, हज़रत अबू बकर उमर जे शान में वॼाए नातूं पढ़ियमि।
पोइ जेॾी महिल मोकिलाइण लॻुसि मूंखे नज़राना तोहफ़ा ॾिनऊं पोइ निकिरां पियो चयूं हाणे हिकिड़ो असांजो अर्ज़ु आहे। मुंहिंजो कहिड़ो हेॾे आहे हिकिड़े कमरे में वठी विया त अंदरि खिंज़ीर वेठो हुजे नापाक जानवर पलीत बीठो हुजे। मूं चयो हिन पाक शहर में ही पलीत जानवर ही छा चए हे जानवर न हे असांजो उहो पीउ आहे जंहिं तुंहिंजी ज़ुबान वधी हुई जंहिं तुंहिंजी ज़ुबान वधी हुई ही उहो असांजो पीउ आहे। जेॾी महिल तो हबीब वटि वञी तौबा ॾिनी उन टाइम ते हिन जी शकिल बदिलजी वियो पलीत जानवर बणिजी वियो आहे। वदा मुझो सोनो हबीब अज भी हयातुन नबी अज भी मुझे महबूब जी उहा वंड सखा हली रही शिकारपुर वारा ते महबूब के राजी करण चाहिए तो अज वक्त थई अज जिंदगी कीमती मता मौत अची वने अज महबूब के परचाए।